बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम माया सबब बलोच अज जे एक नए टॉपिक सां गॾु अॼु जेको असांजो टॉपिक बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम माया सबब बलोच अज जे एक नए टॉपिक सां गॾु अॼु जेको असांजो टॉपिक आहे अॼु साजिद चांडिया जी बुक मां आहे जेको एहसान बदवी टॉपिक आहे असांजो। एहसान बदवी जेको आहे इहो नाले वारो अदीब आहे ऐं इन जेको आहे इन जे इंट्रो ते हलूं था। बिना वक़्तु ज़ाया कंदे असां इन जे टॉपिक ते हलूं था। पंहिंजे ते असांजो अॼु जो टॉपिक आहे एहसान बदवी। एहसान बदवी जेको आहे उनजो पूरो नालो एहसान अहमद आहे। वल्द जेको आहे प्रोफेसर लुत्फ़ुल्लाह बदवी। उन खां पोइ हिन जो जेको जनमु थियो उहो मार्च 1926 ईस्वी में थियो ऐं जनमु हंधि जेको अथसि उहो शिकारपुर अथसि। तालीम अथसि MA सिंधी ऐं उर्दू में MA थियल अथसि। अदबी सुञाणप अथसि तनक़ीद निगार आहे अदीब आहे। उन खां पोइ अदबी वाबस्तगी सां जेकॾहिं ॾिसंदासीं सिंधी अदबी संगत जे बानियुनि मां आहे। उन खां पोइ नौकिरी जेको अथसि प्रोफेसर हुयो। वफ़ात जेको अथसि 22 नवंबर 1965 ईस्वी में आहे। हे थी वियो एहसान बदवी जो जेको आहे उनजो तारुफ़ थी वियो। हे मशहूर लुत्फ़ुल्लाह बदवी जो जेको आहे पुटु आहे। ही जेके असांजा वट जेके आहिनि MCQs हिन मां निकिरी ईंदा त हिनजो पूरो नालो छा आहे, हिन जे पीउ जो नालो छा आहे, हुनजो जनम जी तारीख़ छा आहे ऐं हंधि कहिड़ो अथसि, तालीम छा अथसि, अदबी सुञाणप कहिड़ी अथसि ऐं अदबी वाबस्तगी सां ॾिसंदासीं त उहो कहिड़े हुनजो हुयो त सिंधी अदबी संगत जे बानियुनि मां हुयो ऐं नौकिरी बि हिन में अची वई। वफ़ात कॾहिं अथसि इहे असांजे जेके 6-7 MCQs हिन मां अची वेंदा। ऐं हाणे जेके आहे अॼुकल्ह जेको जेके बि SST जी टेस्ट अचे थी या जेके SPSC जी लेक्चरारी जी टेस्ट अचे थी उन मां ज़्यादातर सवाल पुछनि था त जेको आहे छपियल किताब कहिड़ा आहिनि। ज़्यादातर जेका सवाल पुछिया वञनि था उहो आहे छपियल किताब कहिड़ा आहिनि। छपियल किताब में जेकॾहिं असां अचूं था त पहिरियों जेको आहे नाज़िम हिकमत आहे तनक़ीद 1954 ईस्वी में आहे। ॿियो ॾिसंदासीं तनक़ीद ऐं तनक़ीद नगारी 1959 ईस्वी में। टियों आहे इन जो किताब डॉन वेस्ट ऐं चौथों किताब आहे इनकलाब जो फ़लसफ़ो। पंजों आहे मुंतखब कलाम सांगी। छहों आहे तारीख़ ऐं शरीयत 1962 ईस्वी में। सतों आहे सैर ऐं सफ़र सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जो सफ़रनामो आहे। मुरतब आहे मुरतब 1962 ईस्वी में। अठों आहे वणंदड़ अखियूं ॿारनि लाइ कहाणियूं आहिनि 1963 ईस्वी में। नओं आहे सांगी सवाने आहे या 1950 ईस्वी में। ॾहों आहे सिंधी छहों किताब जेको 1971 ईस्वी में। 11हों आहे इस्लामी तालीम ऐं 12हों आहे मज़हबी तालीम। उन खां पोइ जेको आहे दोस्तो विस्कीअ जी किताब जो तर्जुमो। इन किताब जो तर्जुमो थियल आहे भाङो पहिरियों अथसि 2005 ईस्वी में। ऐं 14हों आहे करामा ज़ोफ़ ॿाहिरि तर्जुमो आहे इहो आहे भाङो ॿियो 2006 ईस्वी में। हाणे जेके आहिनि असांजो तारुफ़ बि पढ़ियोसीं जा एहसान बदवी जा ऐं उनजी जेका आहे तारुफ़ बि पढ़ियासीं छपियल किताब बि पढ़ियासीं। ऐं इन मां जेके आहिनि असां इन्हनि जेका किताब जेके आहिनि टोटल उहे 14 आहिनि ऐं उन में जेको असांजो को बि किताब पुछी सघनि था त इन खे गौर सां ॿुधिजो ऐं जेको आहे इन जे किताबनि जा नाला बि यादि करे छॾिजो ऐं पैदाश तारीख़ ऐं पीउ जो नालो ऐं इहो सॼो कुझु यादि कंदव त इंशाअल्लाह जेको आहे इन मां जेको को बि सुवाल ईंदो त तव्हां उहे ईअं टिक करे छॾंदव उनखे जल्दी हल करे वेंदव। में तमामु जल्द तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके अल्लाह हाफ़िज़।